पापलेगा ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदी। दोस्तों अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पापनगर। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। दोस्तों हाणे ड्रामो बिल्कुलु वेझो वञी पुॻो आहे ख़तमु थियण जे। छा तव्हां चाहियो था ड्रामो पापनगर ख़तमु थियणु घुरिजे, इन जी जाइ ते रियासत ड्रामो हलायो वञे? उन सभिनी दोस्तनि खे चवंदुसि तव्हां कमेंट सेक्शन में लिखी सघो था पंहिंजी क़ीमती राय। दरअसल दोस्तों हाणे ड्रामो एक्शन में बि अची चुको आहे ऐं ज़बरदस्त मोड ते अची चुको आहे ऐं इन में एक्शन बि ॾेखारियो वेंदो, मार धाड़ बि आख़िरी किस्त में हाणे ॾेखारी वेंदी। ऐं रियासत ड्रामे जी दोस्तों लॉन्च थियण वारो आहे, जो टीज़र पुरमो अची चुका आहिनि। तव्हां ॾिठा आहिनि अलाए न, असां त ॾिठा आहिनि, अची चुका आहिनि। उहो 26 में लॉन्च थियण वारो आहे। ज़बरदस्त आज़म मेंगल साहब जो जेको ड्रामो आहे रियासत KTN एंटरटेनमेंट ते जेको हलंदो, उहो बि बहितरीन खां बहितरीन ड्रामो तयारु थी चुको आहे, फाइनल थी चुको आहे। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों। जी अपडेट तव्हां हेसि ताईं ॾिठी, महिरबानी करे उदासी टेक यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही अव्हां जो पंहिंजो चैनल आहे। हिन चैनल ते अव्हांखे बहितरीन अपडेट असां हर वक़्तु बर वक़्तु यानी ॾींदा रहंदा आहियूं ऐं कोशिशि कंदा आहियूं तव्हांखे बहितरीन मां बहितरीन नवें ड्रामे जी अपडेट्स मिलंदी रहे।